अजकल जा फितना फसाद जेके उरूज ते आहिनि ऐं उम्मत में अजीब गरीब खराफात पैदा थी रहियूं आहिनि। फिलाणो हेड़ो आहे, फिलाणो हेड़ो आहे। मां आलिमन सगोरन जे इन तशरीफ फरमा हुजण मां तुझे करे मां इहो इस्तिफादो कयां त छा किन नबियन सगोरन जे ज़िंदगी मुबारक में अहिड़ी ॻाल्हि मिले थी? अल्लाह जे कामिल वलियन सगोरन जे ज़िंदगी मुबारक में इहा ॻाल्हि मिले थी? कहिड़ा कामिल पाना थी गुज़रिया आहिनि जिन ॿियनि जे मथां ईअं हमला करे ईअं रुगो ॿियनि जे बारे में ॻाल्हायो हुजे। हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जी ज़िंदगी पढ़ो। ठीक आहे, कंहिं जाइ ते अल्लाह जे वलियन जो इहो पावर जेको रब करीम उन्हनि खे अता फरमायो आहे उहो ज़रूर कंहिं टाइम ते बबांगे तुल सैयदना गौसे आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु उन वक्त जे हुक्मरान के भी चैलेंज करे छड़ियो हुयो त ऐ बादशाह तुंहिंजा ही जेके भी नौकर चाकर आहिनि, जेके तुंहिंजा डीसीपीसी जेके भी आहिनि, ये सब ज़ालिम आहिनि, बदकार आहिनि, इन्हनि जे हथनि खे रोक। अल्लाह जी मखलूक सां ज़ुल्म न थिए, इहो अल्लाह जे वलियन ज़रूर ललकारे करे पंहिंजो हक़ जो पैगाम पहुचायो आहे। पर असां में इहा ॻाल्हि आम थी वई आहे। हिकिड़ा अणपढ़ियल माण्हू आलिमन जे किचन में था हथ विझनि तॾहिं दिल रत जा ॻोढ़ा रोए थी। अणपढ़ियल माण्हू जेके टको बि कंहिं इल्म खां वाक़िफ़ियत न रखंदा हुजनि उहे बि अॼुकल्ह आलिमन जे इज़तुनि ते हमला कनि था। फिलाणो आलिम मुनाफ़िक़ आहे, फिलाणो काफ़िर आहे, फिलाणो हीअं आहे। अल्लाह जी पनाह कंहिं तव्हांखे इन्हनि मसइलनि में विधो आहे? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, जेकॾहिं को इल्म जो इख्तिलाफ आहे, को आलिमन जो मामलो आहे त आम माण्हू जो उन सां को बि वास्तो कोन्हे को, जेको ॼाणे ई नथो त जहिड़ो छा जो आहे, बेहस छा जो आहे, इन में उसूल छा आहिनि, केरु सही आहे केरु ग़लति आहे, खामखा हुन ते लानत, हू मुनाफ़िक़, फिलाणो काफ़िर। ख़ुदा जो वास्तो अथव पंहिंजे पाण में पंहिंजे अंदर में झाती पाए करे असां ॾिसूं त मूं में केतिरियूं ग़लतियूं आहिनि। मां नमाज़ पढ़ां थो या नथो पढ़ां, मां ज़िक्र खे केतिरो टाइम ॾियां थो, मां सलात खे केतिरो टाइम ॾियां थो। पंहिंजे पाण में पंहिंजे गिरेबान में झाती पाए करे ॾिसूं। जॾहिं पंहिंजे पाण में असां ॾिठोसूं त पोइ असां सम्झंदासूं त आऊं सभिनी खां किन्नू आहियां, दुनिया सभिनी खां भली। समझो था? इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे।